नवकोट जे निजी स्कूल में प्रिंसिपल पारां मुबैना तौर ॾाढाईअ जो निशानो बणियल नौजवान लेडी टीचर जो वीडियो बयान साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें संदसि चवणु आहे त हूअ 9 महीननि खां स्कूल में पढ़ाए रही हुई। स्कूल जे प्रिंसिपल वालमदास भील कल्चर डे जे मौक़े ते हुन जूं कुझु तस्वीरूं कढियूं हुयूं ऐं उन्हनि तस्वीरुनि जे बुनियाद ते खेसि ब्लैकमेल करे रहियो हो। नौजवान नारीअ जो चवणु आहे त स्कूल जे मालिक ग़ुलाम कादिर गर्गेज़ ऐं संदसि घरवारी मूंखे फोन करे हॉस्टल ते घुरायो। उते वयसि त प्रिंसिपल वालमदास भील बि मौजूद हो। स्कूल जो मालिक ऐं संदसि घरवारी हलिया विया त प्रिंसिपल वालम भील मूंखे ज़्यादतीअ जो निशानो बणायो। नवकोट शहर वार्ड नंबर 4 में रहंदी आहियां। मुंहिंजा बाबा अलादीन कुंभार मज़दूरी कंदा आहिनि। गुरबत ऐं महांगाई जे करे मूं 9 महीना अॻु में इंडस पब्लिक स्कूल में टीचिंग शुरू कई। टीचिंग दौरान मूं उते जो माहौल तमामु ख़राबु ॾिठो। उते जेका इज़तदार घराणे जी छोकिरियूं उते महफ़ूज़ न हुयूं। उते जा प्रिंसिपल सर वालमदास भील जेका कल्चर डे ते मुंहिंजी तस्वीरूं कढी ऐं ॿियनि छोकिरियुनि जूं बि तस्वीरूं कढियूं ऐं उनखां पोइ उन्हनि मूंखे ब्लैकमेल करण जी कोशिशि कई त मूं सां मिल न त ही तस्वीरूं ऐं सोशल मीडिया ते वायरल करे छॾींदसि। उन डप में मूं स्कूल छॾे ॾिनो। उनखां पोइ 9 तारीख़ आचार्य ॾींहुं सर गुलाम कादिर ऐं संदसि घरवारी मूंखे इंडस पब्लिक स्कूल जे हॉस्टल ते घुरायो। जॾहिं मां उते पहुची वयसि त हुते सर वालमदास बि मौजूदु हुआ जेके मूंखे ब्लैकमेल कंदा हुआ। पोइ उतां खां सर गुलाम कादिर ऐं संदसि घरवारी पाण 2 ॼणा निकिरी विया ऐं हुते सर वालमदास मूं सां ज़बरदस्ती कई। सर गुलाम कादिर जेका प्रेस कॉन्फ्रेंस में कल ॻाल्हि कई हुई उहो बयानी बिल्कुलु ग़लति आहे ऐं कोर्ट सॻोरे खां गुज़ारिश थी कजे त हुननि जी ज़मानत खे रद्द कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। नवकोट पुलिस वाक़े जो केस दाख़िल कंदे लॼा लुट जे इल्ज़ाम हेठि आयल प्रिंसिपल वालम भील खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त स्कूल जो मालिक ग़ुलाम कादिर गर्गेज़ ऐं संदसि घरवारीअ ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। स्कूल जो मालिक ऐं संदसि घरवारी ज़मानत ते आज़ाद आहिनि। प्रिंसिपल ते ज़्यादती जे इल्ज़ामनि वारे वाक़े जो एडिशनल डायरेक्टर प्राइवेट इंस्टीट्यूट सिंध बि नोटिस वरितो हो ऐं अनवर कुरैशी जे अॻुवाणी में हिकु 3 रुकनी जांच टीम स्कूल ऐं इलाइक़े जो दौरो करे तफ़सील मालूम कया। इलाइक़े वासियुनि मां कुझु माण्हुनि स्कूल अंदरि हिकु छोकिरीअ जे मौजूदगीअ जी तस्दीक बि कई। तो बच्चे 2 बाहर खेल रहे थे, उन्होंने देखा कि लड़की आई है के अंदर डायरेक्टर वाले आए, तो सोए हुए थे। इतने में इनके भाई आए छोटे, उन्होंने गेट बजाया। गेट बजाया तो उन्होंने बोला बाल आई है अंदर। तो उन्होंने बोला भाई कोई बाल नहीं, उन्होंने दिया धक्का। फिर उसने जैसे धक्का दिया ना तो वो इसके अंदर भाई अंदर घुसने लगा तो वो छोरा भागा, उसके पीछे लगा तो हम दोनों फिर उठ के आए बाहर। फिर उन्होंने बोला कि अंदर लड़की, फिर हम अंदर नहीं आए। हमने बोला वो लड़की का मसला है। फिर हमने हमारी औरत जैसे पड़ोस की आप जाओ अंदर। फिर वो गई, फिर वो उनसे बात हुई है क्या बात। मुबैना ज़्यादतीअ जो निशानो बणियल नौजवान नारी मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि इंसाफ़ कयो वञे। पुलिस खे हिन वाक़े जी शफ़ाफ़ जांच कराइणु घुर्जे त जीअं समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि।